सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह में हिरासमेंट जो शिकार थियल शागिर्दाणी परवीन रिंद पारां दौलतपुर में केस ट्रांसफर करण ऐं सिक्योरिटी न मिलण खिलाफ दाख़िल पिटीशन ते एसएसपी दादू ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे खेनि 23 अगस्त ते जवाब दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मुतासिर शागिर्दाणी परवीन रिंद पंहिंजे चाचे अली नवाज़ रिंद सां गॾिजी हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंमें हुन एसएसपी दादू, गुलाम मुस्तफ़ा राजपूत, प्रोफेसर डॉक्टर फरीदा, डॉक्टर फ्रेम डाहिरी, अतीका पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जे अमलदारनि खे धुर बणाईंदे मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त खेसि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी फराहम कई हुई, जेका बिना ॿुधाइण जे उन वक़्तु वापसि वरिती वई जंहिं ॾींहुं संदसि दौलतपुर जी अदालत में केस जी सुनवाई हुई। दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस आगा फैसल ते मुश्तमिल सिंगल बेंच कई आहे। वकील अदालत खे आगाही ॾिनी त जंहिं अदालत में शागिर्दाणी जो केस हले थो उन ई इलाइक़े सां जवाबदार धुर जो तालुक़ आहे, जंहिं करे केस में नामज़द गुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं हॉस्टल में मुलाज़मत कंदड़ मुलाज़मनि जी जानी तोड़े माली नुक़सान वारनि धमकियुनि सबबि हू अदालत में पेशी ते वञण खां बि क़ासिर आहे। वकील अदालत के इस्तदा कई त परवीन रिंद बिना सिक्योरिटी जे दौलतपुर जी अदालत नथी वञी सघे, उन लाइ खेसि सिक्योरिटी फराहम करण सां गॾु केस दौलतपुर खां दादू या हैदराबाद ट्रांसफर कयो वञे। अदालत धुरनि जा दलील ॿुधण बाद ईंदड़ ॿुधणी ते पीपल्स यूनिवर्सिटी जे अमलदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं ॿियनि मुलाज़मनि खे नोटिस जारी कंदे खेनि जवाब दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।